पंहिंजे फ़न ज़रिए माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरींदड़ नामियारो फ़नकार इस्माइल तारा सभिनी खे उदास करे वियो आहे। स्टेज ऐं टीवी जो मशहूर फ़नकार इस्माइल तारा गुज़िरियल राति 73 वरनि जी ॼमार में कराची में लाॾाणो करे वियो हो, जंहिंजी जनाज़े निमाज़ अदा कई वई। नामियारे फ़नकार इस्माइल तारा जे घर भातियुनि मूजिबि लेजेंडरी अदाकार 3 ॾींहनि खां कराची जी हिक निजी अस्पताल में इलाज हेठि हो। संदसि घर भातियुनि मूजिबि इस्माइल तारा जा गुर्दा फेल थी विया हुआ, जंहिं सबबि खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो हो। गुज़िरियल राति लाॾाणो करे वञण बैदि इस्माइल तारा जी महमूदाबाद में जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें सईद गनी समेत ॿियनि शिरकत कई। महमूदाबाद में पहाड़ी मस्जिद वटि संदसि जनाज़े निमाज़ अदा करण बैदि खेसि मिटीअ मां हवाले कयो वियो। इस्माइल तारा मज़ाहिया प्रोग्राम 50-50 ज़रिए शोहरत माणी हुई ऐं हू बहितरीन अदाकारी ते 5 भेरा निगार अवार्ड माणे चुको हो। नामियारे कॉमेडियन सोगवारनि में बेवाह 4 पुट ऐं 1 धीउ छॾिया आहिनि। इस्माइल तारा टीवी ऐं स्टेज खां सवाइ 14 पाकिस्तानी फिल्मुनि में बि कमु कयो। संदसि मक़बूल फिल्मुनि में हाथी मेरा साथी, आख़िरी मुजरा, मुंडा बिगड़ा जाए शामिल आहिनि, जंहिं में कमु करण ते खेसि अवार्ड बि मिलिया। फिल्म चीफ साहब ऐं फिल्म दीवारे में कमु करण ते बि इस्माइल तारा खे निगार अवार्ड ॾिनो वियो। मज़ाहिया ख़ाकनि ते ॿधल ड्रामे 50-50 में हुन माजिद जहांगीर सां मनवा ऐं बबवा जो किरदारु अदा कयो हो, जेको अॼु बि संदसि मदाहनि खे यादि आहे।